ठरी मीरवा मां ख़बर ईंदा आहियूं त ठरी मीरवा में ज़रई ज़मीनुनि खे पाणी न मिलण ख़िलाफ़ हारिन जो नाका चौक ठरी मीरवा में इरीगेशन हमले ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते मुज़ाहिरन मुश्ताक शर मुरंद शर तालिब शर सुलेमान सिंधी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त आपाशी खाते वारा पाणी जी अथरादू खोट ॾेखारे आबादगारनि खे परेशानी में मुब्तला करे छॾियो वियो। आपाशी खाते जे अमलदारनि जी नाअहली सबबि साइंसू शाख जो गुज़िरियल 4 महीननि खां पाणी बंदि कयो वियो, जंहिं करे फसलुनि जी पोखी न थी सघी या रेगिस्तानी इलाइक़ो हुजण करे चौपाए माल जे पाणी लाइ बि माण्हू परेशान आहिनि। हिननि चयो त सियासी बासर माण्हुनि जी ज़मीनुनि खे आबाद करण लाइ कुझु शाखुनि में पाणी छॾियो वञे थो, जॾहिं त असां जूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। असां आपाशी खाते जे आला इख्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त सानिसा शाख में पाणी छॾे आबादगारनि खे मुआशी तबाही खां बचायो वञे, ॿी सूरत में एहतजाज दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।